ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। प्यारा भक्तों, हे कथा पाण गुरु कृपा से हासिल करे रहा आयूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करिया तो माँ भागवत महापुराण जो बयान, जैमें व्यासदेव ऐं श्री सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सभई चओ जय भागवतम महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 11 स्कंद जे 8 अध्याय जे बे भाग में ॾिठो त दत्तात्रेय जी महाराज राजा जद के पंहिंजनि कयलनि अरिड़हं गुरुअनि जी कथा ॿुधाइनि था, यानी के अरिड़हं गुरुअनि जे बारे में ॿुधाइनि था। अचो त अॼु पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 11 स्कंद जे 8 अध्याय जे 3 भाग में हिन कथा के वधीक अॻिते वधायूं। सभई चओ जय श्री कृष्णा। श्री सुखदेव जी स्वामी चवनि था त हे राजा, दत्तात्रेय जी महाराज चयो, 19 गुरु मुंहिंजो पिंगला नाले कंजरी आहे। हिकिड़े ॾींहुं मूं राजा जनक जे शहर में वञी ॾिठो त पिंगला नाले कंजरी 16 सिंगार करे शाम जो कंहिं तमाशबीअनि जे अचण जो इंतज़ार में अधु राति ताईं पंहिंजे दरवाज़े ते वेठी रही। पर जॾहिं को बि ख़्वाहिशमंद न आयो तॾहिं हू उदास थी अंदरि वञी पलंग ते पइजी रही। पर काम रूपी मद में सारी राति उनखे निंड बि न आई। जंहिं करे अहिड़ी हालत में उनखे अहिड़ो वीचार थियो, अहिड़ो ज्ञान पैदा थियो जो कंहिंखे 10,000 वरियनि ताईं तप ऐं ध्यानु करण सां बि न मिले। उन कंजरीअ खे पंहिंजे मन में ई वीचारियो त ॾाढे वीचार जी ॻाल्हि आहे जो मूं पंहिंजो जनम अजायो विञाए त्रिभुवन पति जगत पालक जो ध्यान ऐं सुमिरण न कयो। परमात्मा जो प्रेम छॾे संसारी आदमीअ लाइ कूड़ी प्रीत लॻायमि। मूं जहिड़ो ॿियो को बि मूर्ख न हूंदो। जहिड़ी मूं पाण सां कई आहे तहिड़ी को अंधो बि न कंदो। पंहिंजे मालिक खे जो बदन में मौजूदु आहे तंहिंखे भुल में बि न ॾिठो। जीअं ही बदन हवा पाणी मिट्टी ऐं हॾीअ सां ठही नस रूपी रस्सियुनि सां ॿधल आहे, तीअं काठ जो चरखो रस्सीअ सां ॿधिजी फिरे थो। जीअं घर में घणा दरवाज़ा थियनि था तीअं बदन में बि 9 दरवाज़ा नक कन वग़ैरह आहिनि। हर हिकु दरवाज़े मां अशुद्ध वस्तु निकिरे थी। मूं भायो थिए त हिन घर में ख़ुशि गुज़ारियां थी, पर हींअर मूं सम्झियो त हिन कूड़े संसार में सिवाय दुख जे कुझु बि सुख नथो मिले। फ़क़ति परमेश्वर जो ध्यान ऐं सुमिरण करणु, कथा ॿुधण सां लोक ऐं परलोक सुधरे थो। जीअं मूं रुपयनि वठण वास्ते जे मरण खां पोइ कंहिं बि कमु न ईंदा, उन्हनि जे वास्ते पंहिंजे ग्राहकनि खे रिझायो थिए, ओतिरो सिंगार करे त्रिभुवन पतीअ खे रिझायां हा त मुंहिंजो परलोक ठहे हा। ॾिसो, जेके माण्हू माया रूपी रस्सीअ सां ॿधिजी पंहिंजे दुख में पाण व्याकुल आहिनि, उन्हनि सां मूर्खताई करे मां सुख थी घुरां। पर ज्ञान वैराग ऐं संसारी बंधननि खां काटण वारे सां प्रीत नथी रखां। तंहिं करे अॼु मूं संसारी माया छॾे ही प्रण कयो त आदि पुरुष भॻवान सां जो वेंकट जे सुख ॾियण वारो आहे, उन सां प्रीत लॻाए ख़ुशियूं करियां ऐं संसारी माण्हुनि ॾांहुं जे दुख में कमु नथा अचनि उन्हनि ॾांहुं अखि खणी बि न ॾिसां।
परमेश्वर खां सवाइ कंहिं खां बि शइ न घुरां, छो त महात्मा ईअं चयो आहे त आदमीअ खे जा शइ घुरिजे सा परमेश्वर खां घुरी पर ॿिए कंहिं खां बि न घुरे। परमेश्वर पाण वटि सभु का शइ रखी ईअं चाहे थो त केरु मूं खां घुरे, ऐं संसारी माण्हू अहिड़ी सुमर्थी नथो रखे जो सभिनी जी इच्छा पूरी करे सघे। जे मां ईअं चवां त को बि ग्राहक न आयो ऐं रुपयनि न मिलण सां ई ज्ञान मूंखे मिलियो, त अहिड़ी तरह केतिरा ई दफ़ा मुंहिंजे घर ग्राहक न अचण सां मूं उपवास कयो हूंदो। ख़बर न आहे त कहिड़े जन्म जे पुण्य जे साए थियण सां अॼु ई ज्ञान मुंहिंजे मन में पैदा थियो। सभई चओ जय श्री कृष्ण। हे राजा, अहिड़ी तरह हिन वेश्या टिनि पहर रातनि ताईं ज्ञान जूं ॻाल्हियूं वीचारियूं, तंहिंखां पोइ पलंग ते सुम्ही पई। उन ॾींहं खां पंहिंजो उद्दम छॾे हरि चरणनि जो ध्यानु ऐं सुमरण करणु लॻी। प्यारा भक्तों, एतिरी कथा ॿुधाए श्री सुखदेव जी चयो, हे राजा परीक्षित, इहो सभु ज्ञान उन कंजरीअ खे दत्तात्रेय जे दर्शन मिलण सां पैदा थियो हो, पर हिन इहा ॻाल्हि नथे सम्झी। दत्तात्रेय जी महाराज चयो त हे राजा जद, इहो हाल उन पिंगला वेश्या जो ॾिसी मां उन ॾींहं खां संसारी माया खे छॾे परमेश्वर जे ध्यान ऐं सुमरण में मगन रहां थो। संसारी शइ जी ख़्वाहिश रखण सां वॾो दुख मिले थो। तृष्णा छॾे ॾियणु ऐं हरि भॼन करण सां अहिड़ो सुख थो मिले जंहिंजो वर्णन लफ़्ज़नि सां बयानु नथो करे सघिजे, ऐं आख़िरकार मुक्ति मिले थी। जीअं हू वेश्या पंहिंजे ग्राहकनि जी प्रीत छॾे भवसागर पार लंघे वई। सभई चओ जय श्री कृष्ण। श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 11हें स्कंद जो अध्याय 8 संपूर्ण थियो। अगरि तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चओ जय सिया राम। राधे राधे।